सर हिकिड़ो मिंट असां अरे हमारा टक्कर असांखे कोन में ॻाल्हायो वर्कर आहियूं सर ही छा आहे जो असांखे हथ सां ई बोलनि था अॼु 8 ॾींहं थिया आहिनि AC DC मुख्तियार कार हिकिड़े माण्हू कंहिंखे टेंट हिन जुड़े तालुके में कोन ॾिनो सर उहे उतां जेके तव्हां ॾियारिया आहिनि बाक़ी हेॾे खणी कोन रोडनि ते माण्हू वेठा आहिनि ॿियो त असांजो कुदरती ॾिठो आहे सर कुदरती जेके वर्कर आहिनि उहे 2015 खां ठीका थियल आहिनि अॼु ॾींहं ताईं हे ऑफिसर कमु नथा कराइनि 2011 में ॿुधासीं अॼु बि उहा ई पोज़ीशन आहे असां हीउ सॼो जुडो तालुको विंदे कलोई ताईं परियां जेके ढोरा आहिनि उहे बंदि करे वेठा आहिनि सिम जो को कमु कोन थो थिए शाल साहब असांखे नंबर ॾेई वियो इंजीनियर जो हिन जो LBOD जो फ़हीम मेमण छा आहे उनजो उनखे 5 ॾींहं असां फ़ोनूं कयूं आहिनि अॼु ॾींहं ताईं अटेंड न कई नेठि घारो लॻी वियो असांजो ज़ुल्म आहे वधीक मुंहिंजी मर्ज़ी आहे डिस्ट्रिक्ट भी अलग डिविजन्स अलग थी था वञनि मथे थोरो वरी बदी न थी थो वञे सर मथे सर ही शहर में पानी लॻी वियो लॻी वियो सर हिकिड़ो त असांखे ढोरो अलॻि कराए ॾियो महिरबानी हाणे जेको फ़िलहाल त ज़रूरी जेको कमु आहे न असां तव्हांखे टेंट थोरो खाधे पीते जी जेके परेशान आहिनि माण्हू उन्हनि जी परेशानी दूर कयो बाक़ी मूं चयो आहे ख़तमु मुस्तक़िल हल हुजे सर मां उहा ई ॻाल्हि कयां इरिगेशन वारनि खे हिते जे चूंडियल नुमाइंदनि सभिनी खे हिकिड़े कमरे में विहारे 5-6 कलाक इन एरिया खे डिस्कस करे जेके कोताहियूं आहिनि उन्हनि खे डिस्कस करे उनखे दूर कंदासीं सर हाणे उतां ढोरो पियो आहे ज़ीरो खां सिधो ऋण में पियो वञे लेकिन ऑफिसर आहे 15 ॾींहं ध्यानु रड़ियूं पिया करियूं उतां कट नथा ॾियनि जो पाणी हेठि वञी ऋण में किरे सर घारो लॻो आहे पाणी तॾहिं फ़र्क़ु पियो आहे घारो लॻो सर गोठ 2 गोठ आहिनि सर 40,000 आबादी का शहर डूब रहा है इसकी फिक्र सबसे पहले इंशाल्लाह ताला शहर को बचाएंगे सर हर बार बरसात में हमारी बरसात नहीं डुबोती है हमेशा पीछे का जो पानी आता है ना उन बंदों की सफाई नहीं होती है सर 35 करोड़ रुपए की मशीन जली पड़ी हुई है खराब है इसको रिपेयर तक कराना पसंद नहीं किया यहाँ के बंदों ने मेरी बात सुनिए ये आप जो कह रहे हैं पानी हमेशा रखो ना क्या जो लो लाइन जाता ही है उसमें आता ही है इस साल जो बारिश हुई है इस मानसून में वो 2011 की बारिश से बहुत ज़्यादा है उसके बावजूद देखें कम से कम हमारा कम्युनिकेशन नेटवर्क सारा चल रहा है ये रोड्स जो बने हैं इसमें लोगों को कुछ रिलीफ भी मिला है जो लोग अपने गाँव से या जो कच्चे मकानात में थे वो उठ के उन्होंने अपनी जान बचाई और रोड्स पे आए अभी तक जो मुझे पता है हो सकता है कि और सिचुएशन आगे कुछ और डिटेल्स जब मिले 3 डेथ्स हुई हैं इन बरसातों में मीरपुर ख़ास डिस्ट्रिक्ट में अभी तक तो और इसके अलावा जो लोग रोडों पे बैठे हैं इनके लिए भी अरेंज कर रहे हैं कि टेंट्स दे के इनको यहाँ तो टेंट सिटी जो हमारी एक 2 जगह बनाई है उसको ले जाए लेकिन लोग भी अपने घरों को छोड़ के जाना पसंद नहीं करते बाकी जो आपके शहर हैं आपने नौकोट का जिक्र किया जुद्दों से मैं भी होके आ रहा हूँ बहुत सारा मैंने देखा पूरी कोशिश होगी कि इन शहरों को बचाया जाए आगे भी जैसे बता रहे थे कि ब्रीच दे के पानी निकालें लेकिन उधर फिर लोग उधर भी रहते हैं ब्रीच से अफेक्ट होंगे हमारी कोशिश होगी पूरी कोशिश होगी कि हम ये शहरों को बचा सर घारो बंद थींदो घारो हिकिड़ो त बंदि थियो आहे ॿियो घारो उनते कमु कनि शहर खे वधे पियो सर हिन वक़्त ताईं जेके इतला मिलिया आहिनि त अञा ताईं को बि उन ते जेको आहे उन बदन जे लाइ बंदोबस्तु न कयो हुते हिन वक़्त ताईं मलाइन पे इहे रड़ियूं कयूं त असां ताईं मिटी न पई पइजे मां तव्हांखे ॿुधायां ऐं हुते इनखे ॾिसी आयो आहियां हेलीकॉप्टर खां मथे सॼो तव्हांजी ॻाल्हि दुरुस्त आहे चारों तरफ़ पाणी आहे हुते एक्सेस कोन्हे भई कयूं पिया इरिगेशन वारा त जीअं पहुची हुते जल्दी न बंदि कनि तव्हां सही था चओ त उहो घारो जीअं बंदि न थियो त उहो वधीक नुक़सानु कंदो ॿियो जो कोई मसलो है एक और जो इशू है वो ये है कि ये हम इस वक्त स्पाइनल ड्रेन पे खड़े हैं मीन कि ये पानी जाता है सारा समंदर में समंदर इस वक्त चढ़ा हुआ है इसलिए कि वो जैसे टाइड की पोजीशन है इंशाल्लाह ताला 3 दिन बाद 2 या 3 दिन बाद जब 14 तारीख के बाद समंदर जो है उसकी टाइड कम होगी तो ये और तेजी से निकलेगा हम उसका भी इंतजार कर रहे हैं सर 261 RD वटे गोरे के बंद लगल है वो अञा ताईं न पियो खुले
उचे करे खुली वने तो शहर सर 239 आरडी है ना हाणे जेको ही ॿुधाइनि पिया तव्हांखे ऑफिसर त भाई ही पाणी समुंड को न पियो करे 239 तक कट लॻो त उहो 30 किलोमीटर आहे उतां खां ऋण ढोरो आहे उतां कुदरती नेचुरल जेको उमरकोट खां अचे पियो उहो हे तव्हांखे ॿुधाइण नथा चाहिनि वो ढोरो बंद है उन्हें असां 2011 में रड़ियूं कयूंसीं आख़िरी आफंदी साहब मुस्तकिल हल हुजणु खपे सर मुस्तकिल हल सर मुस्तकिल हल हुजणु खपे सर मुस्तकिल हल जी तव्हां ॻाल्हि ॿुधायां जी सर एतिरी बरसात जे लाइ दुनिया भर में फ्लडिंग थींदी आहे तव्हांखे ख़बर आहे ठीकु आहे बस डिज़ाइन त हिकिड़ो ठहंदो उन खां वधीक अगरि तव्हां को जाइ ठाहींदो उन में तव्हां 10 माण्हू विहारे सघंदो उते अगरि 40 माण्हू वेंदा त उहा जाइ किरी पवंदी सर फ्लड में घरनि जो ओतिरो तव्हां अफोर्ड कोन था करे सघो त सर हर 5 साल 7 साल में कमीशन सर याद है सर फ्लड में घरनि जो नुक़सान थियो हिकिड़ो मिनट हाकरे जी सर गेट जी ॻाल्हि ॻाल्हि मां पुछी वठां सर ये हमारे गलत पे ॻाल्हाए त वठे न पोइ तोखे कहिड़ी चुरचुरा असां हिकिड़ो अॻे हिते जाते खे हलो तोखे चुरचुरा कहिड़ी हीअ रन सर हाणे हिकिड़ो सर आऊं ॾिसां थो आऊं ॾिसी आयो आहियां ठीकु आहे तव्हां हिन सां गॾु वञो अॼु त करे हिन साईं ग़लति बयानी कंदमि वॾा आहिनि असांखां असां नथा चऊं सुबुह जो 6 बजे उहो गेट असां खोले छॾियो उन मां सिमनाली में 2 इंच पाणी वापसि पियो वञे लेकिन असीं उहो कोन पिया चऊं असीं उन खां हेठि 239 ढोरो आहे ही तव्हां हिनखे मां चवां थो इरिगेशन खे तव्हांखे गॾु वठी 261 वारो 0 पॉइंट जेका आहे उते तव्हांजो नालो छा आहे मोहम्मद अज़ीम तव्हां मीर साहब तव्हां गॾु हलिया वञो न मीर साहब तव्हां इंजीनियर वठी वञो हुते हा गॾु वञो मीर साहब जी ज़िमेदारी लॻाई अथव मीर साहब जी वैसे हूअं ई आहे सॼी राति सॼो ॾींहुं असांजो जेको मसइलो इहो आहे असांजो नुमाइंदो मीर साहब अचे थो थैंक यू सर थैंक यू